फरीदाबाद में 3 ॻोठनि जा रस्ता बंदि करण ख़िलाफ़ ॻोठाणनि भंबा ॾेरा वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। 3 ॻोठनि भंबा ॾेरा, मथीअ कढाई ऐं वलीमोहन रिंद वासियुनि जो सारियुनि जी ज़मीननि ते वञण वारो रस्तो बंदि कयो वियो आहे। ॻोठाणा अच वञ लाइ सख़्त परेशान आहिनि। बाअसर माण्हुनि ट्रैक्टर जी कीण हणी रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे 3 ॻोठनि जा हारी ऐं आबादगार अच वञ लाइ सख़्त परेशान ऐं मुश्किलातूं खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि सोहारो ॾेरो, मेहर अली ॾेरो, मोहम्मद जुमन ॾेरो, हाजी ख़ादिम ऐं ॿियनि मुतालबो कयो आहे त बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे जीअं अमन अमान बरक़रार रही सघे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त असां एहतिजाजी तहरीक जारी रखंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त फरीदाबाद में 3 ॻोठनि जा रस्ता बंदि करण ख़िलाफ़ ॻोठाणनि भंबा ॾेरा वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरे करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। संदसि चवणु हो त आबादगार ऐं हारियुनि खे ज़मीननि ताईं वञण लाइ सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। बाअसर माण्हुनि ट्रैक्टर जी कीण हणी रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जेकॾहिं बाअसर माण्हुनि तरफ़ां हयल कीण वारो रस्तो न खोलियो वियो त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। ॻोठाणे जो रस्तो ॻोठाणे जो रस्तो बंदि करण, 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 ॻोठाणे जो रस्तो बंदि करण।